विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ईश्वरी परम प्यारी सिंधी समाज अज असां सब गॾु थिया आहियूं भगत कंवरराम साहिब जी शहीदी दिवस ते। असां सिंधन में भी अहिड़ा सुहिणा असांजे समाज के अॻिते वधाइण में प्रेरित करण वारियूं हस्तियूं थियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो नालो भगत कंवरराम साहिब जो ॾाढे सुहिणे रूप सां खयो वञे थो पियो। उन्हनि पंहिंजे जीवन में जेको कयो आहे सभिनि खां हिकिड़ो चमत्कार उन्हनि जे जीवन में थियो, जंहिंजो पतो उन्हनि खे पाण बि न हुयो। हिकिड़ी माता जंहिंजो नंढड़ो ॿार परलोक पधारजी वियो, उनजी पाड़े वारी अची के चएसि थी पई चिंता न कर, अॼु पासे वारे गांव में भगत कंवरराम साहिब जी भगत आहे, उते हली के तूं लोली ॾियारेसि। उहा माता पंहिंजे नंढड़े ॿार खे सुहिणे कपड़नि में खणी करे अची करे लोली थी ॾियाराए। ऐं साईं भगत कंवरराम साहिब जेॾी महिल उनखे लोली ॾिनी आहे तो साईं भगत कंवरराम साहिब जी पुकार उन परमात्मा स्वीकार कई आहे। उन नंढड़ो ॿार जेको मौल हुयो उन में प्राण अची विया। अहिड़ा साईं असांजा भगत कंवरराम साहिब जिंदगीअ जी यादि में असां सभु हिते आहियूं। साईं कंदो त सभिनि जी प्रार्थनाऊं परमात्मा स्वीकार करे, जेके धर्म रूपी कामनाएं असांखे सेखारियो आहे उहो जरूर असां अॻिते वधंदासीं, उन ते हलंदासीं। असांजा परम पूज्य सतगुरु बाबा मोहनदास साहिब जन स्वास्थ्य ठीक न हुजण करे हिते न पहुची पाया, तो उन्हनि आशीर्वाद मोकिलियो आहे। सारी साध संगत के उन्हनि जी तरफा जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। बोल सतगुरु टेऊराम साहिब की, कंवरराम साहिब की।